Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. बुरा में तो सा गाल पे कही ना तो डॉक्टर सलीम डाडो भलो मानू ए बेली सारंग आओ मरीजन जो वडो ख्याल तो रखे। डॉक्टर सलीम के जनेसर तंग पियो करे उन जे लाइ कुछ न कुछ सोचणो पवंदो। ए मुजेरी ठोड़ो ए वडो निभागो माड़ू आए गोठ मंज के माड़ू के थांदो ही कीने पर बुरा डॉक्टर जो साथ ॾियण सानो फर्ज आहे। ए हरिया भरिया न मुजेरी केरी ताकत कीने राणो नके सुजे पियो। राणे खान सां त इहा ॻाल्हि कई अथम पो न को जाड़ो चयो। राणो चए थो त तव्हां सभु मिली करे डॉक्टर जी मदद कयो मां बि तव्हां सां गॾु आहियां। ए आओ इए राणो मुर्त माड़ो आ वेड़ाणा में हरिया भरिया कन तो की न कढाइंदो उत त हली डॉक्टर वटा चक्कर लॻाए अचूं। ए ओती त हलऊं हल त हलूं था ऐं पोइ राणे खे बि ॿुधाए छॾींदासीं। ए मुर्गो खासो ए हल धीअ सुखा जी अम्मा। धीअ बूरे जी कुंवार लाइ कपड़ा सिबाइणा आहे। छो मां हुननि जल्दी शादी करण लाइ चयो आहे छा? हाओ धीअ। अच्छा त पोइ हुन लाइ त गज ई पड़ो खपंदो। गज न धीअ ओ भर्थ वारो कंजरो ओ खपंदो। अम्मा हुन जे भर्त भरण में त काफ़ी टाइम लॻंदो। धीअ भाया थी कंजरो त पयो आहे बाक़ी रुगो पड़ो ऐं उभचणी वठणी पवंदी। ठीकु आहे अम्मा इहा तयारी करे था वठूं। अम्मा ॿ त वीचारी मेहा वारा पया आहिनि। हा अम्मा ओ जेवर उन वीचारी खे लिखियल कीन हुआ। हा अम्मा हाणे इहे ॻाल्हियूं विसारे छॾ। हाणे अदा भूरे खे नई ख़ुशी मिली आहे। हाणे इहे पुराणियूं ॾुखनि वारियूं ॻाल्हियूं न कर। धीअ ईअं ॻाल्हि तां ॻाल्हि निकिती तॾहिं पचार कयो। कल खबर लगे पियो का नई ॻाल्हि आंदी आहे। हाओ मुजेरी तू तो सफा को तिब जो किताब पढ़ियल आहीं बियो। चङो तूं ॻाल्हि सुणाए इन चमचागिरी खे पिटो कर। मुजेरी मोह जे विहां वारे मामले जी त तोहखे सॼी परूड़ आहे। हाओ रमू इन ॻाल्हि मंझि पंहिंजी इलाही बेइज्जती थी आहे। पर मुजेरी इन बेइज्जती जो पलांत करणो आहे। उहा वरी कीअं रमूड़ा? मुजेरी सागोली मिस्री वारे घरे वारे जी भाणी जी पई रही। हाओ सच तो चुई रमूड़ा? हाओ मुजेरी हाओ आऊं हयार पे ॾिसी अचां। पोइ कुजाड़ो कयूं। सोरी मोह जे कम जी आहे मुजेरी। इहे जेकॾहिं मुख वठी ॾे त पंहिंजो पलांत थी वियो मुजेरी। उनमाई नूरी जी भेण जी धी आहे। हाओ मुजेरी चवनि था त ई संग उन्ही भूरे खे ॾेई बि छॾियो आहे। रमूड़ा पोइ त हिके धक में ॿ पलान थींदा। अहिड़ी ॻाल्हि मूंखे सुणाइण मंझि एतिरी अवेर कुजाले पे की मुख बि हयार ख़बर पई आहे। ऐं हियार जो हियार तो मिस्री ऐं पटेल खे घुरायां बाबेस से न ॾिनऊं त डंडे जे ज़ोर ते संग आऊं तोखे ज़रूर गिनी ॾींदुसि। वाह मुजेरी वाह पोइ त मुख जियारे छॾींदे। चङो तूं हाणे वञी सुम्ह सुबुह जो मुंशी खे वठी अचिजो। मूं त सम्झो त मां उमिरि भर हिन जेल मां आज़ादु कोन थींदुसि पर तुंहिंजी वॾी महिरबानी। महज हूंदे तोखे की कोन थींदो मासत यार ढिग सॼो रुपए वरितो आहे साहब तॾहिं तूं तुर्म मंझां निकितो आहे। तुंहिंजा इहे वड़ विसारण जोगा न आहिनि मासात पर मुंहिंजी जाइ ते त ॿियो डॉक्टर अची वियो आहे। हाणे आऊं केॾां वेंदुसि? उन जो बि लोभ करियां थी रुगो चनेसर घरे अचे। मासात तूं हुनखे कीअं थी कढाए सघीं? हू सरकारी डॉक्टर आहे हुनखे गवर्नमेंट मुक़ररु कयो आहे।
उन जो फिक्र तूं न कर। जनेसर वटि कई ढंग ई रंग आहिनि। ओ पाण वारो रंग कीअं थींदो त जीअं पाण ॿिन्ही जे विचां चनेसर खां टरी वञे। दिलि जाए कर, हुन लाइ सोचियां तूं वे आंखुनि लाइ चाहे। हाणे निकिरण जी कयां, को ॾिसी न वठे। अॻिते हली को ॿियो रूप धारींदुसि। हिते बि पेती में नज़रानो पियो पवंदो। मिटी जे ठिग जे करे ॿिया पैसा मिलंदा। इहा पंहिंजी मिल्कियत आहे। हाणे मूंखे जल्दी निकिरणु खपे, किथे खुदनि या इहो निभागो गुरूड़ो न अची वञे। को न को नचो जरूर कराईंदो। ए मुख भी पक्का है। पोइ बि मासी अलाह ख़ैर कंदो। तू हरू भरू एतिरो न सोच। है थिए पा गरीब माण्हू डप थो थिए। ओ तो जोरावर उन मोए खे डप कीने पियो मोचू करे। कांबू इहो रमूड़ो हिते छो आयो आहे? छा पियो करे इहो हिते? अल्लाह राणा खान हे कीअं आयो आहे हिते? मूंखे ख़बर किने। अरे ओ रमूड़ा हेरिया अरे हे ॾे से छा थो हलिया। हलिया अॻिते आ। अरे ॾे हिते छो आयो आहीं? हाँ छा पियो करीं? ए राणा बेली मिस्री के सॾु करण पियुसि। छा लाइ मिस्री के सॾु करण थो वञी? कहिड़ो कमु अथई मिस्रीअ में? राणा खान मिस्री खे मुजेरीअ घुरायो आहे। कहिड़ो कमु आहे न मुचेरीअ जो मिस्रीअ में? ॿुधाए। बेली उन जी मुख ख़बर कीने राणा? सुञाणा ई थो, चङी तरह तोखे सुञाणा थो। तोखे बि ऐं मुंशी खे बि। वरी को न को तमाशो तव्हां ॿई ज़रूर कंदो। सुञाणा थो तव्हां ॿिन्ही खे। न राणा खान ए सच पे चुआ मूंखे कंहिं बि क़िस्म जी ख़बर कीने। आउं तो सां कूड़ उजाड़े लाइ ॻाल्हाईंदुसि। अॼु खां पोइ तोखे ऐं मुंशी खे मिस्रीअ जे घर जे आस पास न ॾिसां। हाल था डर मुंहिंजी नज़र खां कयां ई न पूरो। हल खल न लाहे विझाए। हा राणा हा हला पियो राणा हला। हल खल न खारे विझाए।
ए सुबुह थिए रुगो ए फ़कीर वटां पिंड जो हिस्सो पती वठी ईंदुमि। ए उतां जो उतां सिधो सहर वञी ए पिंड लाइ जुती ए हिकु ट्राल गिनंदुसि। ए सुबह कूचो पैसे सी फुल हूंदुमि सफ़ा। ए सेठ मुंहुं पोइ कुजाड़ो कंदो। ए आउं सुबुह थींदे ई ए सिधो वेंदोमांसि। तिना केड़ी खबर मिना सजी खबर है। ए फकीर फड़ी करामत वारो हतो। तिना केड़ी खबर मिना सजी खबर है। होए तो गुरु भला दुआ गुरा गुरु दुआ। चुड़िया ये पटेल ए ई किया है ए ई कुजाड़ो है ए केजी कबर है। ए गलू ने भागा इते भी ठोई वेझो थी ये कबर दिस नहीं आए दरवेश आए। ए अगे तो इते एड़ी कबर की न हुई जुड़िया ए ई किया है। ए गुलू ही ओछ तो नौ दरवेश थियो आ। ए गुलू चवन था इते फकीर को रहंदो हो उनके दफन कयो थन। ए उनके ता सुञाणिया ए सजी न फकीर जी आराम पई आए ए सजी इन जी आराम पई आए। ए जड़ो कर मोजा पैसा तो छुटा। ए ने भागा गुलू दरवेश जी तुरबत ते बेरुमती तो करी अड़े किथे पिटे पाड़ू ना कढ नहीं। ए गुलू तू पिट जी वेंदे असुल पिट जी। होए माती होए गुलूड़ा तिना केड़ी खबर मिना सजी खबर है। ए दरवेश करामत वारो हतो। होए हेलो पटेल हेलो। ए पटेल ए तिना केड़ी खबर ए मिना सजी खबर है। ए मोजा पैसा ए फकीर ए को करी। छा ॻाल्हि आहे तूं काठियूं करण में एतिरी देर कई ऐं परेशान छो आहीं? बस अम्मा मासड़े के वरी मुचेरी घुरायो आहे खबर ना कोल है। अल्लाह खैर करे। मासी खैर आहे तूं परेशान न थी मिड़े को ज़माने जो कम हूंदसि। अल्लाह खैर कंदो तूं परेशान न थी। रब रहम करे। अल्लाह मोए के वरी केड़ी सुध पई हुंदी। धी मुख खबर आहे हिन मोए मरवान जो सद खैरी की न हुंदो। को न को नचो जरूर कराइंदो। ए मुख भी पक्का है। पोए भी मासी अल्लाह खैर कंदो तू हरू भरू एतरो न सोच। है धीए पा गरीब मानू डप थो थिए ओ तो जोरावर उन मोए के डप कीने पियो मोचू करे। चंगो मासी तू इन्ही गणती के छड हाणे मुके इयो बुधाए त मानी हियर पचाया या देर करे। धी तू पानी भरी अची मानी पचाए औ काठू घरे हली रखा थी। ठीक है मासी ठीक है औ पानी भरे पोथी अची मानी पचाया। पर धी मासड़े अचे न उनके पेरियां चाय ठाहे दीजे। हाँ हाँ मासी मुके सब खबर आहे मासड़ चाय जो मवाली आहे पेरी चाय पियंदो आई पोए मानी खाइंदो मुके मासड़ जी सब खबर आहे। हाओ धी हाओ हाने तू जल्दी पानी भरे अच पोची सांझण कर। मो मारियो मिस्री पोची विंदो आई पो वरी पुछा कंदो त केडा वयूं हुयूं। आई हाओ हाओ मासी तू फिक्र ही न कर और मासड़ के समझाए छडींदस त तू काठियूं करण आई हुई है। सुखा हाणे त पंहिंजी शादी जी तारीख़ भी तय थी वई आहे। हाँ सारंग हाणे जल्द असां जिंदगी जे सफ़र में
हमेशा जे लाइ हम सफ़र थी हलंदासीं। हा, हाणे असांजी ज़िंदगी जो हिकु नओं सफ़र शुरू थींदो। ऐं इन ज़िंदगीअ जे सफ़र में असां ॿई हिक ॿिए जा हमदर्द थी हलंदासीं। हा सुखा, असां पंहिंजे ॾुखनि सां गॾु गॾु उन्हनि वीचारनि मारूअड़नि जे लाइ बि सोचींदासीं जेके वीचारा सदाईं सुखनि जे लाइ तरसंदा आहिनि। तूं ठीक तो चईं सारंग, असांजो इलाइक़ो पुठिते पियल आहे। असांखे हिन जे सुधार जे लाइ ज़रूर कुछ सोचणो पवंदो। तुंहिंजे स्कूल खुलण सां बि त माण्हुनि खे फ़ाइदो मिलियो आहे न। हाँ सारंग, काफ़ी छोकिरियूं 5 क्लास ताईं पढ़ी वयूं आहिनि। ईअं ई त लाट मां लाट ॿरंदी आहे। मूं तोखे पढ़ाए इल्म जी रोशनी ॾिनी आहे ऐं उहा रोशनी ॿियनि ताईं पहुची रही आहे। सारंग, ॻाल्हियुनि ॻाल्हियुनि में अलाए किथे वञी निकितासीं। हाणे देरि थी रही आहे, हल त हलूं। जेका तुंहिंजी मर्ज़ी, पर मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, कहिड़ी? तोखे सदाईं एतिरी तकड़ छो हूंदी आहे? उहो इन जे करे सारंग, पोइ हिते मां परेशान थींदी आहे। चङो, हाणे जल्दी पाणी चने सिर वरी सुरईअ जो संग घुरियो आहे। दिमाग़ ख़राब थियो आहे न ठोड़े चने सिर जो। हाउ राणा, हाउ। चने सिर जो मथो ख़राब थियो आहे। पराए नगन सां ईअं थो खेॾे जीअं ॿार रांदीकनि सां खेॾे थो। ए मिस्री वो भेजे की थियो है? ए मिस्री तिनाई की थियो है? बेली पटेल ये गाल मत पूछ। की थियो माटी में ना सुनाए? निभागे मुझेरी अज एड़ो कुटियो है जो गाल मत पूछ। माटी में ना सजी खबर है, तिना केड़ी खबर? माटी वरे तिना किला कुटिया थे। बड़ी रमूडे लाए सुरई जो संग घुरियो आहे। ओ तिते मड़े करया थे ए की जो करे माटी? बेली मो संग कना जवाब दिनो कोई तो अची नीट से कुटे 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 मुख त झोरे छड़ियो आहे। पछे हैं ते की सोचियो है? बेली पटेल सुरई जो संग तो भूरे के दई छड़ियो आहे। ओए मिना सजी खबर है। सोचो आहे त हेकेडी धणी जी अमानत उन जे हवाले करया। ओए माटी होए ए कर त जिंद परही छुटे। बेली पटेल मोह कना उभे जी तीन तो हाने हल त घरे हल। ओए माटी होए तिना केड़ी खबर? मिना सजी खबर है। ओए बुरा ओ पुट बुरा बुरा पति पुट एमा गुजारो आहे निंड भी पूरी करण की नथी दी। ओ बा सुभाणे परी तो जो निकाह आहे ऐं धीअ सुखा भी पिंड जे घरे थी रवानी थे। एमा ए गाल वरी चएज। एमा मुंह समझो त डागे के आर ॾियण लाइ थी उतारे। एमा मां तॾहिं पे नटाए। आई माई ॾिसो त सही, परजण लाइ बि तकड़ो ऐं कम लाइ वरी नटाए थो। आई टिकरे जा पार त ॾिसो। एमा चङो चङो तू अॻिते सुणा मूंखे कहिड़ो कमु करणो आहे? पुट घणी टेग त कोन्हे पर वेहा जहिड़ी ॻाल्हि आहे। हिन ॻोठ जा 2-3 माण्हू ज़रूर हूंदा। आओ मां ओसे हूंदा। इन का काठन जो बंदोबस्त कर ऐं सेठ गना वखर भी गिनी अथो। ए आओ अम्मा आओ ए सम त ई कम जहिड़ो कर थी वियो ऐं ॿी का ॻाल्हि कर। हाओ अब्बा हाओ मूंखे ख़बर आहे वेहा ला करे हयार तूं सुईअ जे पाके मां बि टपी वेंदे। एमा हरिया भरिया मुंह मथा चित्र न कर। ओ पुट चित्र की नथी करया
सची ॻाल्हि थी चुआई। एमा चङो चङो मूंखे पाणी दे त पी वञी काठियूं झोरे अच। हाओ अब्बा हाओ, ओ बे त घड़े मजा नाए थी अचां। घोड़ा तोहजी ये हालत के कईड़े? पूरी मुख मुझेरी निधन को करे मारियो आहे। हई मोए मरवान मुजेरी जो को लोलो वने तो के कुजाड़े ला कुटियाई। वरी संग तो घरे रमुड़े ला। ए सोण तो मुके पेरिया ही सुधा पे मुख खबर होई तो मो मुजेरी के चंगी गाल ला की न सदींदो। मोह जो नालो भी मिसरी आहे। कहियो भी ये भुलजी इन सोरे खे संग ॾिनो। पर सट जी त मो आयो आहे न। संग कना खुतो जवाब ॾिनम तॾहिं मुझेरी कुटियो। हाणे वो माठ करे त मो की न वेंदो। ए उल्को त मुख बा है नूरी। ये आऊं चुआ थी बदल तारीखा अग में ही सुरई के परणाए धणी के ॾियूं। हो नूरी मोह बि इहो ई सोचो आहे। ए मो निभागो असां के सुख सी जीअणी की न ॾींदो। चङो हाणे इन ॻाल्हि खे छॾ। लिङे मंझि ॾाढो सूर आहे। ईअं त कुझु टाकोर त करे। ओ भेद चुल्ह मंझां कोस फैलार कपड़े मंझि ॿधी अचां। सिगी थी मोए लिङ झोरे छॾिया आहिनि। हाओ हाओ ॾिसां त सही कहिड़ा धक लॻाइनी। मुझे छा ॻाल्हि आहे? अॼु तूं मूंखे परेशान परेशान पई लॻी। तुंहिंजे चेहरे ते उहा मुर्ख, उहा ख़ुशी, उहा मुस्कुराहट कोन्हे। ए राणा अॼु अब्बा वारे के ना मुजेरी वरी ॿीहर ए सुरई जो संग बि घुरियो आहे। चने सिर्फ वरी सुरई जो संग घुरियो आहे? दिमाग़ ख़राब थियो आहे न ठोड़े चने सर जो। हाउ राणा हाउ। चने सर जो मथो ख़राब थियो आहे। ये पराए नगन सां ईअं थो खेॾे जीअं ॿार रांदीकनि सां खेॾे थो। मुख भो तो थे ओ जालिम अब्बा वारे के ना जुल्म कंदो। तूं दिल जाए कर, दिल न लाहे। राणो खान वेठो आहे न। हाँ मो न आया राणे जी दत्कार कंधारनि जा कंध झुकाए विझे। इहो चने सिर ठोड़ो आहे छा? ए राणा हाउ चवां थी त सुरई खे जल्दी परणाए छॾनि त खासो आहे। तारीख़ मुक़रर थियल आहे। बाक़ी कुंज 2-3 ॾींहं बचा बस न शादी थी वेंदी। अलाए जे गुजारो थींदो राणा। ओ मुझी मिठड़ी कूंज तू परेशान न थी। ॾिस तू परेशान थी थिए न ये राणो खान भी परेशान थी तो वञे। मुझे साम्हूं तू घट में घट परेशान त न थी। हाँ वेठो आहे न सब संभाले वठंदुसि। कूंज तू उठ अॼु चाहे न काफी तैयार कर। काफी काफी? हाँ या जेका कारी ठाहे ॾींदी आई थक लही वेंदो उहा पी आ वञा तो होता कते। ए वो कारी चाहे चो न हाँ काफी। कारी काफी। ए हाउ आऊं पंहिंजे राणे लाइ हींअर थी खणी अचां। बरोबर।